लाड़काने में बरसात जारी। इन वक्त सोशल सोशल मीडिया तरफ मैं जमील गाज बीठो आहियां। पाकिस्तानी चौक ऐं मच्छी मार्केट के विच ते ही रोड ते पानी ॾिसो था। बरसात जारी आहे, बाक़ाइदे बरसात असे थी। सुबुह खां वठी जेको बरसात जो सिलसिलो घटि वधि घटि वधि हाणे वरी तेज़ीअ सां आहे पाणी। लाड़काणो शहर बरसात में सोशल मीडिया तरफ हिन वक़्तु मां बीठो आहियां। लाड़काणे शहर जे माना ईअं सम्झो विच ते सेंटर ते बरसात जारी आहे। सॼा रोड पाणी में भरिजी विया आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। तो क्या बरसात थी लगी है? सही एंजॉय कर रहे हैं। बस किस्मत वाली पे बरसात लाड़काने में इन हिसाब सां हिन दफ़े घणी त पई आहे माशाल्लाह। बस ज़बरदस्त मज़ो बि आहे पंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त आहे। हिन महिल असांखे त फ्रूट खपे नारंगी थोरो नारंगी। ये बरसात में नारंगी हुए बेर फ्रूट है ये देखो दुकान सब रोड ते पिया आहिनि बरसात में। स्कूलनि खे मोकल थी पई आहे। ये सब कारीगर लिखिया बीठा आहिनि बरसात खां। बरसात की मेन निशानी छटरी। कारे तो बरसात में छटरी था वने। वाह 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 वाह। ये बच्चा था बारन बच्चा बारे उठा मानू दुकान में तैयार हो। ये रेशम गिटी वेंदड़ रस्तो इब्राहिम शाह स्ट्रीट। हेलो बियो थे यार हलो अली अली नाम ते रहमत लिखी दी आहे कुदरत रहमत आहे। पर हिते वरी जो असां नंढनि शहरनि में या सिंध जे शहरनि में जिते बरसाति पए थी उते जेको आहे सो छा थो थिए त इहो इंतज़ामिया जी नाइनी जे करे पाणी बीजी थो वञे मुख़्तलिफ़ रोडनि ते गिटियुनि ते। पोइ माण्हू उन करे बेज़ार थींदा आहिनि। न त सिंध जा माण्हू जेके बिल्कुलु सतायल हूंदा आहिनि त बरसाति पए पर बरसाति सिर्फ़ु इन करे जेको आहे माना खां लवाईंदा आहिनि।